अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स। अज जी इन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं पंजाब पब्लिक सर्विस कमीशन पारां जेके न्यू जॉब अपॉर्चुनिटीज़ अनाउंस कयूं वयूं आहिनि उन्हनि जे बारे में। ही जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि होम डिपार्टमेंट में, बोर्ड ऑफ रेवेन्यू पंजाब में, लाइव स्टॉक एंड डेयरी डेवलपमेंट डिपार्टमेंट में, ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट में ऐं स्पेशलाइज्ड हेल्थ केयर मेडिकल एजुकेशन डिपार्टमेंट में। होम डिपार्टमेंट में BS17 जी जॉब आहे जेका असिस्टेंट डायरेक्टर एडमिन जी आहे। इन जे लाइ मास्टर डिग्री रिक्वायर्ड आहे ऐं उन सां गॾोगॾु उन जी पूरी डिटेल मौजूदु आहे। एज लिमिट छा हुजे, प्लेस ऐं डोमिसाइल कहिड़ो हुजे ऐं सिलेबस और राइटिंग जेको हूंदो। उन खां पोइ जेको आहे बोर्ड ऑफ रेवेन्यू में BS16 असिस्टेंट नेटवर्क एडमिनिस्ट्रेशन जी जॉब आहे। उन जे अॻियां में उन जी क्वालिफिकेशन रिक्वायर्ड जेका आहे उहा लिखियल आहे। उन सां गॾोगॾु एज लिमिट लिखियल आहे, जेंडर, डोमिसाइल। ईअं BS17 नेटवर्क एडमिनिस्ट्रेटर आहे जंहिंजे लाइ MSc और BSc और BS कंप्यूटर साइंस, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, कंप्यूटर इंजीनियरिंग या सॉफ्टवेयर इंजीनियरिंग में रिक्वायर्ड आहे। ऐं असिस्टेंट नेटवर्क एडमिनिस्ट्रेटर BS ऑनर्स सेकेंड डिवीजन इन सेम डिपार्टमेंट्स में रिक्वायर्ड आहे। उन खां पोइ वेटनरी ऑफिसर जे लाइ जेको आहे DVM डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड यूनिवर्सिटी ऐं हैविंग अ वैलिड रिकॉग्नाइज्ड रजिस्ट्रेशन विद पाकिस्तान वेटनरी मेडिकल। BS17 जी सेक्रेटरी RT आहे जंहिंमें BSc इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी रिक्वायर्ड आहे या ट्रांसपोर्ट एंड प्लानिंग BSc रिक्वायर्ड आहे। उन खां पोइ BS बायोमेडिकल इंजीनियर जी जेका जॉब आहे उन जे लाइ BSc बायोमेडिकल इंजीनियर या BS बायोमेडिकल इंजीनियरिंग या BSc इलेक्ट्रॉनिक्स और इलेक्ट्रिकल इंजीनियर फ्रॉम रिकॉग्नाइज्ड यूनिवर्सिटी एंड 2 ईयर एक्सपीरियंस इन मेडिकल इक्विपमेंट में हुजे। हाणे हिन में अप्लाई करण जी लास्ट डेट 12 सितंबर 2022 आहे। इन में अप्लाई करण जे लाइ www.ppsc.gop.pk ते वञी अप्लाई कंदासीं। हीअ असां अची वियासीं PPSC जी वेबसाइट ते, पंजाब पब्लिक सर्विस कमीशन जी वेबसाइट। हिते ही तव्हां ॾिसी रहिया आहियो अप्लाई ऑनलाइन। हिते वञी करे तव्हां जॉब्स में अप्लाई करे सघो था। जीअं ई तव्हां अप्लाई ऑनलाइन ते क्लिक कंदा त सभु जॉब्स अची वेंदियूं। ऐं ही जेका आहे कुझु ॿियूं जॉब्स बि अनाउंस थियूं आहिनि। उन्हनि खां 30 खां स्टार्ट थियनि थियूं जेके मां तव्हांखे एडवर्टाइज़मेंट ॾेखारी। असिस्टेंट डायरेक्टर एडमिन, इन ते वञी तव्हां अप्लाई कंदा। हाणे ॾिसो पहिरियां पोस्ट सिलेक्शन अचे थो तव्हांखे असिस्टेंट डायरेक्टर एडमिन में। ही अगरि अप्लाई करणो आहे तव्हां हिते सिलेक्ट कंदा, अदरवाइज़ तव्हां पंहिंजी मुताबिक का जेका पोस्ट तव्हां जंहिंमें एलिजिबल आहे उन में अप्लाई करे सघो था। पोस्ट अप्लाई करण खां पोइ प्रोसीड कंदा। उन खां पोइ ही टर्म्स एंड कंडीशंस लिखियल आहिनि कीअं अप्लाई करणो आहे तव्हांखे। आई कंफर्म करे ऐं पोइ अप्लाई ऑनलाइन कंदा। जीअं ई अप्लाई ऑनलाइन कंदा त हिते तव्हांखां सभिनी में पहिरियां तव्हांखे NIC ॾियणो आहे ऐं उन खां पोइ NIC विदाउट टेस्ट ॾियणो आहे। हिते विथ टेस्ट ॾियणो आहे, हिते विदाउट टेस्ट ॾियणो आहे। ॾिसो लाइक अचे पियो एग्जांपल, तव्हांखे एज इट इज ईअं लिखणो आहे। NIC मूं लिखी छॾियो आहे। ईअं NIC लिखण खां पोइ प्रोसीड फर्दर ते क्लिक कंदा। हाणे वरी कॉन्टेक्ट इन्फॉर्मेशन आहे। हिते तव्हांखे पंहिंजी कॉन्टेक्ट इन्फॉर्मेशन ॾियणी आहे ऐं ईअं प्रोसीड फर्दर कंदा वेंदा जेसि ताईं तव्हांजो फॉर्म फिल न थिए। ऐं फॉर्म फिल करे पोइ तव्हां ऑनलाइन हाणे फी पे करे सघो था पंजाब पब्लिक सर्विस कमीशन जी लिंक 1 जे थ्रू। ऐं पोइ तव्हां अप्लाई थी वेंदव। ऐं ही जॉब अपॉर्चुनिटीज़ पूरे पंजाब जे लाइ आहिनि। उमेद था कयूं तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो पंजाब पब्लिक सर्विस कमीशन में अप्लाई कीअं कजे। मज़ीद अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, जीअं असांजी ईंदड़ हर वीडियो मां ते पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।